सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदा समाज पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं असां लाइव कॉलर हिन वक़्तु मौजूदु आहिनि संदनि सां ॻाल्हाईंदमि वेलकम चवंदमि हेलो अस्सलाम वालेकुम बराए मेहरबानी होल्ड कीजिए। हेलो अस्सलाम वालेकुम आवाज़ अचे पियो मूंखे पंहिंजो तारुफ़ कराईंदा कॉल ड्रॉप थी चुकी है सो का ॻाल्हि कोन आहे ऐं आउं चाहींदसि त कॉल बि असां प्रोग्राम में शामिल करे सघूं स्पेस तव्हांखे ॾींदासीं ऐं कोशिशि हूंदी त तव्हांजी जेका ॻाल्हि आहे प्रोग्राम में वंड करे सघो प्रोग्राम में असां वटि सुठा गेस्ट मौजूदु आहिनि रब नवाज़ मौजूदु आहे पाण आर्टिस्ट आहे रब नवाज़ ऐं उनखां अलावा लाल मोहम्मद बलोच साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर खे पाण ॾाढो सुठे तरीक़े सां हैदराबाद में रन कनि पिया ऐं उनखां अलावा उमर गुल असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि लाल मोहम्मद साहब खां मां पुछंदसि त डिसेबिलिटी एक्ट छा आहे ऐं डिसेबिलिटी एक्ट जे हवाले सां अव्हां कीअं सम्झाईंदा असांखे छा अव्हां जूं फर्दर प्लानिंग्स आहिनि छा चाहियो था चेंज अव्हां? देखिए एक्चुअली 1996 में जब हम कॉलेज या स्कूल पढ़ रहे थे हमारे ड्रीम्स थे कि हम कुछ करें कुछ करना चाहते हैं जैसे एक नौजवान के ड्रीम्स होते हैं उसके पीछे दौड़ने के अपने ड्रीम्स के ताकि वो फुलफिल हो सके। तो हम जब जॉब्स के लिए जाते थे या कुछ करना चाहते थे तो वो कहते थे हमारे लोग ये कहते थे कि यार हमारी हमदर्दी आपके साथ है पर चूंकि आपका कानून में ये चीज़ है ही नहीं रखी आप कानून का हिस्सा नहीं हो आप एक आम शहरी की तरह हो तो हम मजबूर हैं कुछ कर नहीं सकते। फिर वहाँ पर ये हमने रियलाइज़ किया हम जावेद और हम लोग ये बैठे हमने कहा हमें यार कानून का हिस्सा बनना चाहिए। सही बात है। फिर हम लोग अमेरिका गए अमेरिका से अमेरिकन डिसेबिलिटी एक्ट को कॉपी करके पाकिस्तान डिसेबिलिटी एक्ट में इसको कन्वर्ट करने के बाद उस पर तकोदो की मेहनत की खूब इसीलिए व्हील चेयर वालों ने देखा अब इससे क्या इम्पैक्ट किया जाता है कि दुनिया जिन व्हीलचेयर वालों को कमज़ोर समझती है उन्होंने कितना बड़ा काम किया 1996 से आज तक का ये सफ़र रुका नहीं है। तो हमने क्या किया उसको कन्वर्ट करने के बाद असेंबली में सबमिट किया उसको कसरत राय से 10 साल बाद उसको वो अप्रूव हुआ। अप्रूव होने के बाद हम कानून का हिस्सा बन गए। फिर हमें सिंध में करना था सिंध में हमने सिंध डिसेबिलिटी एक्ट 2018 सबमिट किया तो वो कसरत से मंजूर हुआ ड्यू टू एक्स हमारे जो चीफ मिनिस्टर हैं उनकी बड़ी काविश है क्योंकि उनकी बेटी भी हैंडीकैप थी वो चाहते थे कि ये एक्ट मंजूर हो। ये एक्ट न सिर्फ मंजूर हुआ इसके रूल्स पास हुए बल्कि अल्हम्दुलिल्लाह सिंध हमारा पाकिस्तान का वो वाहिद प्रोविंस है जहाँ पर इसकी अलग मिनिस्ट्री बन चुकी है। अभी जब हम बात कर रहे थे आपने कहा ड्रीम क्या है अब देखिए अब हमारा कानून बन चुका है अब हम कहीं भी जाते हैं कोई बिल्डिंग एक्सेसिबल नहीं है हम पहले रिक्वेस्ट करेंगे भाई आप इसको एक्सेसिबल बनाओ। हाँ यहाँ के इतने मकीन है 3.5 करोड़ पर्सन में डिसेबिलिटी पाकिस्तान के सिंध में 90 लाख है हैदराबाद में 2.5 लाख है तो वो लाजिम होते हैं आएंगे जाएंगे शॉपिंग करने जाएंगे मस्जिदों में जाएंगे कॉलेजेस में जाएंगे तालीम हासिल करने जाएंगे हॉस्पिटल्स जाएंगे तो लिहाजा आप उसको एक्सेसिबल करो फॉर व्हील चेयर यूजर्स। अगर वो नहीं करते तो हमारे पास कानूनी ऐसे थे हम कानून कर सकते हैं। अच्छा अब आपने पूछा ख्वाब क्या है ख्वाब देखिए हम ख्वाब बड़े देखते हैं और हम मैंने कहा हम इत्मीनान कल्ब है बिग एंड ग्रो रिच चविंदो आहे न ड्रीम्स शुड बी हाई। हाँ तो हम हमारे ख्वाब जो है वो अल्हम्दुलिल्लाह बड़े और हम बड़े मुतमईन अपने पास के काम से। हमारा ख्वाब ये कि पाकिस्तान फ्रेंडली व्हीलचेयर कंट्रीज की लिस्ट में आए जहां पर जैसे अभी हम फ्रांस गए थे मुझे एक रेहान पूछा सर मुझे बताया आप तो 1996 से काम कर रहे हैं जी और मैं आपके साथ मेरी फर्स्ट टाइम फॉरेन में आया हूँ सर मेरी 22 साल उम्र है मैं खूबसूरत शख्स एक व्हीलचेयर पर हूँ मैं पाकिस्तान में मैंने 22 साल डिसेबिलिटी में गुजारे हैं। अब जब से मैंने यहाँ लैंडिंग की है मैंने लैंडिंग करने के बाद मुझे नहीं याद किसी ने मुझे पकड़ा हो या मुझे नहीं याद कि मुझे ने किसी को अपनी हेल्प के लिए बुलाया हो। तो कह रहे सर मुझे बताओ अब मसला मेरी जिस्म में है या मसला पाकिस्तान में था या मसला यहाँ पर है बिल्कुल जो मेरी डिसेबिलिटी खत्म हो गई। अगर मसला मेरे जिस्म में होता तो मैं हैंडीकैप यहाँ पे भी होता। तो एक क्वेश्चन है एक बड़ा सवालिया निशान है हमारी सोसाइटी के लिए कि प्लीज अपने क्या नाम है रस्तों को एक्सेसिबल करें है। कभी हमने ये बताओ अगर आपके रोड के सामने कोई बैरियर खड़ा कर दे कितना अजीब लगेगा आपको या आपकी स्टेयर्स को हटा दे तो उधर तो आप भी हैंडीकैप हो जाएंगे। तो हमारे ख्वाब क्या है हमारा ख्वाब ये कि एक इंक्लूसिव सोसाइटी एक ऐसा मुआशरा जहाँ पर सबके क्या नाम है हुकूक यकसा हो। और सबसे बड़ा ख्वाब क्या है हमने इंशाअल्लाह वसीम सूबाई असेंबलियों में नुमाइंदगी रखनी अपनी कौमी असेंबली में और सेनेट हमारे हैं
बहुत जल्द इंशाल्लाह सहज बिल्कुल, के हम बिल्कुल। मेंबर बनेंगे और वहां पर बैठ के इंशाल्लाह अपने मसला हल करेंगे माशाल्लाह माशाल्लाह जी ज़बरदस्त इंशाल्लाह ऐं असां उमेद रखूं था त इहो जेको फेज़ आहे इहो ॾाढो जल्दी असांखे ॾिसण जे लाइ मिले ऐं असां चाहींदासीं त बराबरी ऐं सरासरी वारो जेको हक़ आहे मां सम्झां थी हर इंसान जो त उहो उनखे मिलणु खपे। ॿी ॻाल्हि त ॾाढा सुठा तव्हां एग्ज़ाम्पल्स ॾिना आहिनि त जेकॾहिं असां गाॾी में सफ़र करियूं था ऐं रोड ते जेकॾहिं का अॻियां हेवी शइ रखी छॾिजे त पोइ मुंहिंजे ख्याल सां असांजी गाॾी बीह रहंदी न सिंपल ॻाल्हि आहे पोइ असांखे लहणो पवंदो ऐं थोरो सफ़र असांखे तमामु वॾो लॻंदो जेकॾहिं असांखे हिन बिल्डिंग जी मथां वारी बिल्डिंग में वञिणो आहे ऐं ॾाकणूं असां हटाए था छॾियूं त पोइ उते असां छा थी वेंदासीं असां बि हैंडीकैप त थी वेंदासीं न। त चवण जो मक़सदु आहे त असांजो जेको माहौल आहे असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे इन शइ खे मां पहिरीं बि डिस्कस करण जी कोशिशि कई ऐं 2-4 पॉइंट्स मां रखण जी कोशिशि कई त असां जॾहिं पंहिंजे माहौल में ई सुधारो पैदा नथा कयूं त पोइ असां कीअं चाहियूं था त असां कामयाबु थियूं। त चवण जो मक़सदु आहे त असांखे पंहिंजो जेको इन्वायरमेंट आहे जेको असांजे हथ में आहे जेके बिल्डिंग्स असांजे हथ में आहिनि त उनखे मुझे ख्याल से थोड़ो उन तरीके से डिज़ाइन करण खपे। अच्छा उमर गुल मैं आपसे पूछना चाहूँगी कि आप प्रैक्टिस करते हैं फ्लेक्सिबल माहौल होना चाहिए कितना होना चाहिए किस तरह से आप शेयर करेंगे? जी देखिए सबसे पहले तो मेरे हैदराबाद में हमारे पास पर्सन विद डिसेबिलिटी या कोई जी प्रैक्टिस करे क्रिकेट की तो ऐसी कोई जगह नहीं है ना ऐसा कोई ग्राउंड में हैदराबाद में माजूरों के लिए। तो ये है कि जहाँ मैं अभी प्रैक्टिस करता हूँ वो जगह इतनी अच्छी नहीं है, वहाँ खड्डे हैं तो मैं जगह नहीं होने की वजह से मैं फिर भी वहाँ कर लेता हूँ प्रैक्टिस क्योंकि हमारे को करनी है पाकिस्तान मुल्क की तरफ से खेलना है तो प्रैक्टिस तो करनी है जहाँ भी करें। तो मेरी सिंध गवर्नमेंट हैदराबाद से यही रिक्वेस्ट है कि हमारे लिए ग्राउंड होना चाहिए और नेट होना चाहिए जिस पे हम डेली मर्रा के रोज़ प्रैक्टिस करें और जब ये ग्राउंड आएंगे तो इससे खुद ब खुद जो पर्सन विद डिसेबिलिटी है वो भी आगे आएंगे सही। और वो खुद हिस्सा लेंगे इस चीज़ में। तो इससे ये है कि पता चल जाएगा कि मुआशरे में किस तरीके से तब्दीली आ रही है और पाकिस्तान मुल्क को इंशाल्लाह रिप्रेजेंट करूँगा। और ये जो नेपाल में हो रहा है जाहिर सी बात है सब टीमें यहाँ पर आएगी, श्रीलंका की टीम होगी, बांग्लादेश की होगी, इंडिया की होगी और पाकिस्तान और नेपाल की टीमें होंगी, टोटल 5 टीमें होंगी। जाहिर सी बात है जब कोई आता है अपना मुल्क छोड़ के दूसरे मुल्क तो वो भी जीत के लिए ही आता है। बिल्कुल, तो सबका यही माइंड होता है हम जीत के अपने मुल्क का नाम रोशन करें तो हमारा अच्छा भी प्ले माइंड करें यही है। जीते हैं बिल्कुल जी और हमारा भी माइंड यही है तो इंशाल्लाह हम भी दिलो जान से खेलेंगे। और इंशाल्लाह। जैसे पाकिस्तान व्हीलचेयर क्रिकेट काउंसिल की जो प्रेसिडेंट है मैडम रुखसाना राजपूत, जिस तरीके से इन लोगों ने कोशिशें की है, जीशान तकी साहब है इस वक्त जो कैप्टन है एशिया कप के, जो पाकिस्तान व्हीलचेयर क्रिकेट को आगे बढ़ाने के लिए जिस तरीके से इन लोगों ने कोशिश करी है और बढ़ाया है, जैसे अभी नेपाल में पाकिस्तान व्हीलचेयर क्रिकेट काउंसिल ही करा रही है ये इवेंट, तो इसी तरीके से मेरी पीसीबी से भी रिक्वेस्ट है जो पाकिस्तान व्हीलचेयर क्रिकेट को ऑन करे, ये जो व्हीलचेयर गेम है स्पोर्ट्स को इसको ऑन करे पाकिस्तान में ताकि जो पर्सन विद डिसेबिलिटी है ये आगे बढ़े, घरों से निकले, देखे कि एक नॉर्मल जिंदगी जिए। बिल्कुल जी। बहुत खूबसूरत बात की आपने उमर। ऐं असां वटि आम स्ट्रीट्स में भी घणा सारा मसला हूंदा आहिनि त जेकॾहिं असां व्हीलचेयर क्रिकेट जी ॻाल्हि कयूं था त वाकई में हिकिड़ो फ्लैक्सिबल माहौल मुंहिंजे ख्याल सां हक़ आहे असांजो। अच्छा रब नवाज़ अव्हां खां मां पुछणु चाहींदमि स्टार्टिंग जा जेके ॾींहं हुया यूनिवर्सिटी में अव्हां आया त फैमिली केतिरो सपोर्ट कयो, बाबा जी सपोर्ट कीअं हुई ऐं उन खां अलावा कीअं पोइ आसानी में शयूं तब्दील थियणु शुरू थियूं रब नवाज़ जे लाइ? जी हा त स्टार्टिंग यूनिवर्सिटी वारा ॾींहं त ॾाढा मुश्किल गुज़रिया छाकाणि त मुंहिंजे फादर जी जेका डेथ थी उहा 2018 में थी जॾहिं मैट्रिक क्लास में पढ़ंदो हुउसि। अल्लाह पाक जन्नत में जायूं ॾे जी हा उनखे, जी इंशाल्लाह। ऐं तंहिंखां पोइ सो मतिलबु त यूने फर्स्ट ईयर जेको मूं कयो हुते मिठी थरपारकर में उते कॉलेज मिठी सां पढ़ियासीं। वाबस्तगी रखो था, जी ठीकु आहे। जी मिठी खां त उते सो कॉलेज मूं अटेंड कयो, कॉलेज रोज़ानी वेंदो हुउसि ऐं इवनिंग में जेको आहे ट्यूशन पढ़ाईंदो हुउसि सही। ऐं ट्यूशन पढ़ाईंदो हुउसि उन मां पंहिंजो रोज़गार मतिलबु बैचलर लाइफ जो ख़र्चो वग़ैरह सभु निकिरंदो ठीक, पियो। ठीक। ऐं तंहिंखां पोइ जेको हो इंटर जेको कोविड अची वियो पोइ त मतिलबु असां सभु को घर वेही रहियो छाकाणि त स्कूल वग़ैरह ट्यूशन वग़ैरह सेंटर सभु बंदि थी चुका हुआ। पोइ त ॻोठ बि ट्यूशन पढ़ाईंदो हुउसि शागिर्दनि खे। ऐं तंहिंखां पोइ यूनिवर्सिटी अचण में थोरा घणी मुश्किलात थी हुई छाकाणि त
ऐं हिकिड़ो मिडिल क्लास जो छोकिरो जेकॾहिं यूनिवर्सिटी वञे थो त ख़र्चा बि वॾा हूंदा आहिनि, उनजे करे सो कुझु मुंहिंजे चाचे हेल्प कई ऐं ॿिए ब्रदर हेल्प कई, ॿी मूं पाण हेल्प कई ऐं तंहिं मां अलहमदिल्ला यूनिवर्सिटी में मुंहिंजी सिलेक्शन थी वई मेरिट ते। ऐं यूनिवर्सिटी अचण खां पोइ बि मतिलबु त आउं पोइ स्टार्टिंग में स्टोर ते इवनिंग में कमु कंदो हुउसि ठीकु आहे, ऐं जी हा, ऐं तंहिं मां मतिलबु पंहिंजो ख़र्चो वग़ैरह निकिरंदो पियो। ऐं तंहिंखां पोइ बि मतिलबु मूं साल ॾेढ स्टोर ते कमु कयो ऐं तंहिंखां पोइ सो मतिलबु आर्ट वारी फील्ड में जीअं आयुसि, तंहिंखां पोइ मुंहिंजी मुश्किलातूं सभई आसान थी वियूं। आर्ट सेल थींदो आहे? जी आर्ट बिल्कुलु सेल थींदो आहे, कमीशन ते वर्क कंदो आहियां। सही। हिकिड़ी पेंटिंग 3000 4000 में सेल कंदो आहियां, उन मां ख़र्चो सुठो ओके, निकिरी वेंदो आहे ज़बरदस्त, ज़बरदस्त। ऐं पाण फैमिली खे बि इन मां सपोर्ट कंदो आहियां। अलहमदिल्ला हाणे माना तव्हां सुठो पियो स्मूथली हले। पंहिंजी Independent हा, हिकिड़ो जी हा। स्टडी ऐं पोइ जी हा। यूनिवर्सिटी जो माहौल, बैचलर लाइफ, हर शइ खे पाण ॾिसो था ऐं उन खां पोइ वरी फैमिली खे बि सपोर्ट जी कयो था। बिल्कुलु फैमिली खे सपोर्ट इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, ईअं के के छोकिरा कंदा आहिनि, सम्झो न, जेके मिडिल क्लास जा हूंदा आहिनि उहे हिते ज़रूरी न आहे त तव्हां आर्ट कयो, ट्यूशन बि पढ़ाईंदा आहिनि, उन में सुठो ख़र्चो मिलंदो हुनखे त फीस नवाज़ वग़ैरह। ॾिसो, हर कंहिंजूं कंडीशन्स अलॻि हूंदियूं आहिनि। जी हा, के अहिड़ा बिल्कुलु। स्टूडेंट्स हूंदा जिन जी फैमिली ॾाढी सपोर्टिव हूंदी, हा। हिकिड़ी बैकबोन हूंदी ऐं उन्हनि खे कोन ज़रूरत पवंदी जी हूंदी। हा, पर ईअं मुंहिंजे ई। ख़्याल सां वधीक ख़ूबसूरती इन में आहे जी त हा। अव्हां पढ़ो बि, पंहिंजो पाण खे बि संभालियो जी ऐं हा। गॾोगॾु तव्हां फैमिली खे बि संभालियो। इट मीन्स दैट यू आर वेरी प्रैक्टिकल, तव्हां ॾाढा प्रैक्टिकल आहियो जी न हा, हिन जी हींअर बिल्कुलु। खां ई। अल्हम्दुलिल्लाह। त अॻियां जो जेको तव्हांजो फ्यूचर आहे, खोड़ सारियूं नेक तमन्नाऊं अव्हां जी सां, अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पाक जी हा। कंदो त बहितर खां बहितर तव्हां पंहिंजो इंशाअल्लाह। फ्यूचर ठाहींदव। जी हा, जी, जी लाल हा। मोहम्मद साहब खां मां व्हील चेयर बास्केटबॉल टीम जे हवाले सां पुछणु चाहींदसि ऐं गॾु असां वटि छोकिरा ऐं छोकिरियूं गॾु जेकॾहिं खेॾनि था ऐं कीअं हिननि इन शइ जी शुरूआत कई, सो सर यस प्लीज़। बिल्कुल, मुझे वो लम्हा जब 2007 में हमारी सिलेक्शन हुई थी पताया थाईलैंड ओलंपिक के लिए, व्हीलचेयर बास्केटबॉल चैंपियनशिप के लिए। सही। अब उस टाइम हम मिरपुहास से निकले और कराची आए थे, और आपको पता है रिसोर्सेज का बड़ा मसला फुकदान था, और व्हीलचेयर्स, पेशेंट व्हीलचेयर्स थी, और आप अंदाजा नहीं कर सकते। मैंने कहा जो काम करने वाले लोग होते हैं वो रुकते कभी भी नहीं है। मैं आज बबांगे दोल इस कैमरे के सामने आपको कह रहा हूँ, जब मैं पहला टूर कर रहा था थाईलैंड का, हमारी जो डिसेबल वेलफेयर एसोसिएशन की टीम, जावेद रईस और हम सभी कर रहे थे, तो पाकिस्तान टीम में हमारी सिलेक्शन हुई, और आप अंदाज़ा नहीं कर सकते थे मेरी उस टाइम कंडीशन ये थी कि मेरी बेल्ट की जगह एक गठनी है वो बंधा हुआ था, इंटरनेशनल टूर पर, अंदाजा करो। और मेरे कपड़े उस टाइम किसके थे? ये उसके लुंडे के थे, आप अंदाजा करो। और मेरे एक पैर में शूज था, एक पे नहीं था, पर हमारे जज्बे बहुत जवान थे। अच्छा, अब वो थी 2007 की बात। अब भी जो व्हीलचेयर बास्केटबॉल की आप बात कर रही है, देखिए अब अल्हम्दुलिल्लाह माहौल बहुत चेंज हो गया है। अभी जब मेल क्रिकेट की बात हम करते हैं तो फीमेल भी पीछे हमारी नहीं है व्हीलचेयर में। अभी हमारी अल्हम्दुलिल्लाह हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर की टीम, विमेन बास्केटबॉल की टीम माशाल्लाह से वो तैयार हो गई है हमारी, और हमारी मेल बास्केटबॉल की टीम अभी तैयार हो गई है। अभी रिसेंटली मेरे को 2 वीक पहले हम एक इवेंट में हम लोग थे, वहाँ पे देखा, और एक बड़ा एक टैलेंट हमें नज़र आया हैदराबाद में कि हमारे ये लोग अल्हम्दुलिल्लाह ओलंपिक में जा सकते हैं हमारी टीम में। अगेन वही बात, अपना ऊपर वाली बात कि अब देखिए हर काम हम करेंगे, हम रुकेंगे नहीं, कभी नहीं रुकेंगे। कोई ये कहेगा कि काम रुक जाएगा, नहीं रुकेगा। हम जब तक जिंदा ये काम हम करते रहेंगे, हमारा पैशन है, हमारी ये तहरीक है, जॉब नहीं है। जॉब नहीं भी होगी, हम काम करेंगे, हम लोगों को उठाएंगे, करेंगे। पर कुछ काम हमारे डिस्ट्रिक्ट हुकूमत के भी हैं, प्रोविंशियल हुकूमत के भी हैं, वो हमें ऐसे ग्राउंड प्रोवाइड करें। अब देखें, हम अगर कैरी करते हैं विमेन विद डिसेबिलिटी को, कोई प्रैक्टिस के लिए जाते हैं, बास्केटबॉल कोर्ट के लिए जाना हमने, अगर वो अवेलेबल नहीं होगा तो प्रैक्टिस कैसे होगी? अब वो यहाँ पे प्रैक्टिस करेंगे, जारी बात है सिंध गेम्स के लिए जाएंगे, अगर प्रैक्टिस करेंगे नेशनल गेम के लिए जाएंगे, अगर प्रैक्टिस करेंगे एशियन गेम के लिए जाएंगे, अगर प्रैक्टिस करेंगे तो ओलंपिक के लिए जाएंगे। पर उसके लिए पहले तैयारी लाजमी है। तो मैं अगेन ये बात कहूँगा, सूबाई हुकूमत के लिए अगर उमर जा रहे हैं तो बड़े एजाज़ की बात है। लोकल हुकूमत के लिए, डिस्ट्रिक्ट हुकूमत के लिए, अपना
ये काशिफ शोरो साहब के लिए बड़े एजाज की बात है कि इनके जुरिस्डिक्शन में एक बच्चा यहाँ पाकिस्तान टीम के लिए सिलेक्ट हुआ है। तो मैं ये कहूँगा कि बास्केटबॉल कोर्ट के लिए हमें जगह प्रोवाइड करें, या कम से कम वीक में हमें वहाँ जाएं, प्रैक्टिस करें, ताकि हमारी बच्चियाँ जो एक ख़ास माहौल होता है वहाँ पर प्रैक्टिस कर सकें। और हेल्थ हैदराबाद, सिंध, पाकिस्तान, इसी तरह कराची के हमारे सेंटर्स हैं। अभी हम बात जो कर रहे थे हमारे स्कर्दू में हमने 2 सेंटर खोले अल्हम्दुलिल्लाह। हाँ, गिलगित बल्तिस्तान में, कोयटा में सेंटर हमारा, मुल्तान में सेंटर हमारा कायम हो गया, इस्लामाबाद में सेंटर हमारा कायम हो गया। अभी हमारे पाइपलाइन में कुछ सेंटर्स हैं। अब ये चेंज आ रहा है, चेंज किन का आ रहा है, चीजें स्प्रेड हो रही होना जी। शुरू हो गई हैं। सही अब मुझे बताएं, जो बच्चियां बिल्कुल कॉर्नराइज थी अब वो पढ़ भी रही हैं, जॉब भी कर रही हैं, स्पोर्ट्स भी कर रही हैं, एक्टिविटीज में हिस्सा भी ले रही हैं, तो कितने खुशाइन बात है। तो मैं ये चाहता हूँ अब बहुत ज़्यादा चेंज आने वाला है, अब ये रुकने वाला नहीं है काफिला। और हम अब अगेन कहेंगे, आप भी अब जब मैच होगा तो आए एंजॉय करें और देखें कि किस तरह इनका पैशन है, किस तरह ये एनर्जी से खेल रहे होते हैं। तो वो एनर्जी को कन्वर्ट करेंगे नेशनल लेवल पर तो पाकिस्तान का नाम रोशन होगा। सही, कुछ ज़िम्मेदारियूं सूबाई हुकूमत जूं हूंदियूं आहिनि ऐं इन ते बिल्कुलु असां एग्रीड आहियूं। ऐं जेकॾहिं सुठा ग्राउंड्स ठही वञनि था लाल मोहम्मद साहब, त मां सम्झां थी तव्हां हर महीने न तॾहिं बि हर 3 महीने तव्हां सुठो को बहितर इवेंट हिते बि कराए सघो था हैदराबाद में, जेकॾहिं बहितर असां वटि हिकिड़ो ग्राउंड मौजूदु हूंदो त। ऐं उन खां पोइ जेके फर्दर जेके सिलेक्शन्स थींदियूं आहिनि वर्ल्ड लेवल ते, त उन में मुंहिंजे ख़्याल सां आसानी थींदी। जीअं त अव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि में ॻाल्हि करे चुको त असां जॾहिं असांजो डेवलप कंट्रीज़ में वञणु थियो त उते असां ॾाढियूं प्रोफेशनल टीम्स ॾिठियूं। त मां सम्झां थी सूबाई हुकूमत जेकॾहिं कुझु सपोर्ट कंदी त असां बि ॾाढो प्रोफेशनल वे सां हिननि शयुनि खे अॻियां पहुचाए सघूं था ऐं दुनिया जी सतह ताईं ॾाढो सुठो असां रिज़ल्ट खणी हिकिड़ो प्राउड सां वरी पंहिंजे कंट्री में मोकिले वापसि अची सघूं था। जी, सो उमर सां आउं थोरो ॻाल्हाइणु चाहींदसि। उमर गुल, आउं पुछणु चाहींदसि उमर अव्हां खां, मैं पूछना चाहूँगी कि टीम वर्क क्या होता है? आप तो टीम में काम करते हैं ना उमर, किस तरह बताएंगे हमें? क्रिकेट के हवाले से नहीं, ओवरऑल आप जिस तरह सेंटर में होते हैं, टीम वर्क क्या होता है, किस तरह टीम वर्क होता है? जी देखिए, टीम वर्क तो ऐसा होता है कि अगर सब मिल के काम करते हैं तो लाजमी से बात है, एक दूसरे से मशवरा होता है तो वो काम हमेशा कामयाब होता है जो टीम वर्क में होता है। और जो मतलब टीम वर्क से हट के होता है तो उसका कोई फैसला इस काम का नहीं होता और वो रिस्की फैसला होता है। तो हमेशा मैंने शुरू से ही टीम वर्क के साथ काम किया है और इंशाल्लाह करता रहूँगा टीम वर्क के साथ। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा सर, लाल मोहम्मद का भी पूछना चाहिए सर, एक बेहतरीन लीडर की क्वालिटीज़ क्या होती हैं? देखिए, सबसे पहले तो जो आपके मातहत हैं या आपके साथ काम करने वाले हैं, उनमें और आप में एक अपनाइयत होनी चाहिए, उनका एहसास, प्यार। फिर उसमें एक हम टारगेट सेट करते हैं, कि हर बंदे की जिम्मेदारियां। लीडर का काम ये होता है कि सुपरवाइज करे, देखे जहाँ चीज़ हो रही है उनको बेहतर करने की कोशिश करे। और मातहत ये होती है, जैसे हमारी टीम है माशाल्लाह से, मैं बड़ा प्राउड फील करता हूँ। हमारी टीम माशाल्लाह हैंड्स एंड लिविंग सेक्टर की टीम, मैं नाम नहीं लूँगा बट माशाल्लाह से जब भी हम कोई इवेंट करते हैं तो एक मुझे एज ए लीडर वो मुझे फॉलो करते हैं और मैं लकी हूँ कि मुझे ऐसी टीम मिली है। ताकि यह हैदराबाद में आप अंदाजा कर, नए सेंटर को एकदम बनाना और फिर उस पर काम को चलाना बड़ा मुश्किल होता अगर टीम अच्छी ना होती तो मैं अगेन इस कैमरे की माध्यम से, इस तवज्जुह से मैं अपनी टीम का शुक्रिया अदा करता हूँ कि माशाल्लाह से उन्होंने मेरी इंस्ट्रक्शंस को फॉलो किया और हमने एक वो टारगेट जो हमें तकरीबन 10 साल लगते, हमने एक लिमिटेड टाइम में उसको अचीव किया। और इसके साथ साथ मैं अपनी इस टीम वर्क की हम बात करते हैं, फिर मरकजी सतह पर सर जावेद रईस हो गए, डॉक्टर शेख तनवीर अहमद साहब CEO हैं, हैंड्स हैं, उनका भरोसा। फिर हमारी एक डेली जो मशावरत हो रही होती है रिगार्डिंग इंडिपेंडेंट लिविंग सेंटर्स या हमारे डिसेबिलिटी मूवमेंट के हवाले से, वो एक टीम वर्क की वजह से हुआ कि हमने पाकिस्तान डिसेबिलिटी एक्ट, फिर सिंध डिसेबिलिटी एक्ट, फिर हमने बाबा के दोहल का हमने बड़ी खुशखबरी बताई कि इंशाल्लाह हम लोग प्रोविंशियल लेवल पर कौमी असेंबली में और इंशाल्लाह सेनेट में जाएंगे, वहाँ क्या करने जाएंगे, हम यही काम करेंगे। वो टीम वर्क है। एक्चुअली यू आर द आइकन ऑफ चेंज। इंशाल्लाह जी, यू आर ऐं असां इहो बिल्कुलु ॾिसंदासीं त सेनेट में बि अव्हां
मौजूदु हूंदा ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदा ऐं उहे हक़ प्रॉपर तरीक़े सां मिलंदा बि। चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां ॻाल्हाइण जी सघ रखो था त पोइ जेको तव्हांजो हक़ आहे उहो अव्हां खे मिलंदो आहे। अगरि तव्हां नथा ॻाल्हायो त पोइ तव्हांजो जेको हक़ आहे उहो बि अव्हां खां ॾाढो दूर हूंदो आहे, ॾाढो परे परे हूंदो आहे। अच्छा, रब नवाज़ बि मौजूदु आहे ऐं रब नवाज़ आर्टिस्ट आहे, सो हुन खां बि मां पुछंदसि त रब नवाज़ कहिड़ा कहिड़ा मीडियम्स आहिनि जिन ते तव्हां कमु कयो आहे? जी मूं मुख़्तलिफ़ मीडियम ते कमु कयो आहे। ओके रब नवाज़, आउं कंटिन्यू तव्हां खां ई करायां थी, पर छाकाणि त प्रोग्राम आहे ऐं ब्रेक जी तरफ़ बि वधिणो हूंदो आहे, सो पहिरीं ब्रेक जी तरफ़ व्यूअर्स असां वधंदासीं। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम माशाल्लाह सां ॾाढो सुठे तरीक़े सां हली रहियो आहे ऐं आउं यकीन रखां थी त प्रोग्राम अव्हां खे ॾाढो पसंदि पिणु ईंदो हूंदो। रब नवाज़ प्रोग्राम में मौजूदु आहे, लाल मोहम्मद साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उमर गुल असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु मौजूदु आहिनि। अच्छा सर लाल मोहम्मद, मां थोरो चाहियां थी त पहिरीं उमर खां रब नवाज़ खां थोरो असां कंटिन्यू करायूं। जी रब नवाज़, तव्हां ॻाल्हि कई पे पंहिंजे ई शोबे जे मुतालिक़ त कहिड़नि मीडियम्स ते अव्हां कमु कयो आहे, थोरो शॉर्टली तव्हां मूंखे जी ॿुधायो। हा, मूं मुख़्तलिफ़ मीडियमनि ते कमु करे जी, जी। चुको आहियां, 6-7 मीडियमनि ते कमु कयो अथमि। जीअं त हिकु सादो स्केच पेंसिल स्केच आहे, ॿियो वाटर कलर आहे, जी हा। ॿियो पोस्टर कलर आहे, मिनीचर पेंटिंग आहे, डार्ट पेंटिंग आहे जेका टुबकनि ते ठहंदी आहे, ऐं ॿियो पिक्सल स्केच पेंटिंग आहे जेका ही तव्हांखे नज़र अची रही आहे, जेका परे खां नज़र ईंदी आहे ऐं वेझे में नज़र न ईंदी आहे। ऐं ॿी सफ़ा नंढड़ी 4 इंची साइज़ जी पेंटिंग बि ठाहींदो आहियां जेका ॾाढी मुश्किल आहे। ऐं इहे मीडियम आहिनि जंहिं ते कमु करे चुको आहियां। जी हा। ऐं स्क्रीन ते तव्हांखे ख़बर आहे तव्हांजा जेके बि ही ख़ूबसूरत रंग आहिनि, इहे असांजे व्यूवर्स खे नज़र अची रहिया आहिनि। ही जेका डॉट पेंटिंग आहे, मिनिएचर पेंटिंग, ही मूंखे ॾाढी प्यारी लॻी आहे ऐं जॾहिं बि प्रैक्टिस थींदी आहे त उहो मुग़लनि वारो दौर उहो सॼो पाण खे यादि ईंदो आहे। त ॾाढो सुठो तव्हांजो कमु आहे, ॾाढो असां तव्हांखे एप्रिशिएट करियूं था। लाल मोहम्मद साहब खां मां पुछणु चाहियां थी, सर ये तहरीक किस तरह शुरू हुई? थोरो मां चाहियां थी त तव्हां सिंधी में ॻाल्हायो ऐं पंहिंजी तहरीक जे बाबति असांखे ॼाण ॾियो। ॾिसो, सिंध वासियुनि ख़ासि तौर ते उन सां मुखातिबु आहियां, जेका असांजी जेकी 70% जेकी पॉपुलेशन आहे, 80% पॉपुलेशन उहो ॻोठनि में आहे। जी जी। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ उन में पर्सन विद डिसेबिलिटी बि एतिरे रेशो में हुते हूंदा। त तव्हांखे ॻाल्हाइणु चाहियां थो, मुंहिंजो तालुक बि ॻोठ खां आहे, आउं बि ॻोठ खां निकितो आहियां। ॾिसो, हाणे असां उन टाइम ते अनलकी हुआसीं की कानून कोन हो, हाणे कानून अची वियो आहे। असल में असां जेकी शइ फील कयूं था न, असांजो पर्सन विद डिसेबिलिटी जॾहिं को जॉब हासिल करे थो, उहो सम्झे थो की असांखे जॉब मिली त वॾो अहसान थी वियो। सही सही। इहो न, हाणे तव्हां कानून खे सभिनी खां पहिरियों पढ़ियो पंहिंजे, तव्हांजे कानून में लिखियलु छा आहे ऐं उन कानून जे तहत तव्हां पंहिंजो हू हर हक़ हासिल करे सघो था। हर हक़ तव्हां हासिल करे सघो जेको उन में लिखियलु आहे। मिसाल जे तौर ते उन में इहा लिखियलु आहे की तव्हांखे एक्सेसिबल ट्रांसपोर्टेशन गवर्नमेंट जो कमु आहे, नथी ॾे त तव्हां कोर्ट वञी सघो था। तव्हांखे एजुकेशन, राइट टू एजुकेशन, तव्हांजो हक़ आहे, फ्री में तव्हांखे मिलंदी। राइट टू मोबिलिटी, तव्हांखे व्हीलचेयर ॾियण जो कमु गवर्नमेंट जो आहे, ॾियणु खपे। नथा ॾियनि तव्हां अप्रोच कयो उन्हनि खे। राइट टू हेल्थ फैसिलिटी, तव्हांखे 10-12 लख जो हिकिड़ो कार्ड मिलणु खपे, उहो ॾियणु खपे हिननि खे। इन तरह हर शोबे में इन कानून में लिखियलु आहे। ज़रूरत एमर्जी उनखे पढ़ियूं पढ़ण खां पोइ इनशाअल्लाह पोइ हाणे व्हीलचेयरूं त आहिनि, पर मोटरसाइकिलूं, ट्राईसाइकिलूं या गाॾियूं त आहिनि, पुॼी वञो कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, वज़ीर आला हाउस, ईमेल कयो, तव्हांखे जॉब्स मिलंदियूं। हाणे ॾाढो आसान थी वियो आहे। ॾिसो, मोबिलिटी जेको हुई न सभिनि खां वॾो मसइलो हो। हाणे मसइलो ॻोठनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर उते पाण नंढा नंढा सेक्टर ठाहियो। असां हाणे हीअं छा कयो आहे, पाकिस्तान इंडिपेंडेंट लिविंग नेटवर्क एज़ अ सीनियर वाइस प्रेसिडेंट जे ऐं तव्हांखे चाहियां थो, असां लाड़काड़ा में अचण वारा आहियूं, इंडिपेंडेंट लिविंग सेंटर खे खणी अचण वारा आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ दूर अफ़्तादा एरियनि में असां वञण वारा आहियूं, इन सेंटर ओपन करण वारा आहियूं। त तव्हां लाइ ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे, अचो असां सां गॾु मिलियो ऐं तव्हांखे जॉबूं मिलंदियूं। तव्हांखे पंहिंजे DPOs, डिसेबल पीपल ऑर्गेनाइज़ेशन ठाहियो, पंहिंजो NGOs में पार्टिसिपेट कयो, पंहिंजे राइट्स लाइ तक़ोदो कयो। सोशल मीडिया आहे, असां
पंहिंजो अधु खां वधीक कमु जेको आसान कयो उहो सोशल मीडिया सोशल मीडिया इज थ्रू नो डाउट सोशल ऐं तव्हां ॾिठो असांजो सोशल मीडिया जो जी हाँ, केतिरो स्ट्रॉन्ग आहे जी हाँ, असांजो बिल्कुलु। असां हर शइ उनखे अपडेट कंदा आहियूं Exactly. ऐं उन में वठंदा आहियूं त ॻोठाणनि लाइ जेको असां पर्सन विद डिसेबिलिटी असांजी माऊं भेणूं आहिनि उहो अॻिते वधनि अचनि ऐं इनशाला जीअं असां चयूं की सेंटर क़ाइमु कंदासीं त हुन सेंटर में 80% जो उहो पर्सन विद डिसेबिलिटी एज़ एम्प्लॉय हूंदा त हाणे चेंज थियण वारो आहे ऐं अगेन चवंदुसि की पोइ हुन में इन सां गॾोगॾु जेके डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहिनि लोकल गवर्नमेंट आहिनि हाणे जीअं लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम थी आहे सही हुन में सही असांजी सीटूं मुख़्तस कयूं आहिनि सही। असेंबली में नुमाइंदगी मिली आहे त तव्हां पंहिंजो अप्रोच उन्हनि खे कयो जीअं असां हिकिड़ो सुठो हीअं कमु कयो हैदराबाद में असां छा कयो सिंध डिसेबिलिटी एक्ट में रैम्स जो कानून हो असां पंहिंजो उनजो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सां गॾु मिली हिकिड़ो लेटर 8-9 डिस्ट्रिक्ट में असां डिप्टी कमिश्नर खे मोकिलियोसीं सही। की भई पंहिंजे एरिया में जहिड़ी बिल्डिंग हूंदी उनखे एक्सेसिबल फॉरन कयो वञे बिल्कुल बिल्कुल त ही चेंज आहे बिल्कुलु ऐं इंशाल्लाह मूंखे उमेद आहे इंशाल्लाह ॻोठाइण लाइ काफ़ी शयूं अचण वारियूं आहिनि सिर्फ़ु असां बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पोयां न वञूं एग्जैक्टली असां- ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां जी, ॾाढी जी। सुठी ॻाल्हि कई आहे त असांखे उन्हनि प्रोग्राम्स जे पोयां कोन वधिणो आहे जिते असां लाइन्स में बीहूं ऐं असां चंद पैसनि जे लाइ हिकिड़ो इज़त नफ़्स बि हूंदी आहे ऐं उहे फैमिलीज़ आई न्यू इट पर्सनली उहे फैमिलीज़ जेके पंहिंजी औरतुनि खे ॿाहिरि न कढणु चाहींदियूं आहिनि बलोच फैमिलीज़ स्पेशली ऐं सिंधी फैमिलीज़ जेके हूंदियूं आहिनि पर उहे बि औरतूं लाइन्स में बीठियूं हूंदियूं आहिनि ऐं ॾाढी इहा ख़राबु ॻाल्हि लॻंदी आहे ॾाढी ॾुख जी ॻाल्हि लॻंदी आहे असांखे कंहिं बहितर इंसान चयो आहे त तव्हां माण्हुनि खे मौक़िया फ़राहम कयो त माण्हू पंहिंजे रोज़गार जो वसीलो पाण बणिजी सघनि त जॾहिं असां माण्हुनि खे सुठा प्रोग्राम्स इन तरह ॾींदासीं त तव्हां कुझु करे सघो था त मुंहिंजे ख़्याल सां बहितरी इहा ई आहे मुंहिंजे ख़्याल सां चेंज इहा ई आहे ऐं हिकिड़ी शइ जी प्लीज़ वाई नॉट इन में हिकिड़ी शइ आउं एड कंदुसि असां 2 साल में ते ऑब्ज़र्व कयो हैदराबाद में माण्हू कॉलूं कंदा आहिनि आए बि पर्सन्स अचो पर्सन्स बि डिसेबिलिटी अचनि राशन खणी वञनि सही। हू 300-400 राशन ॾींदा हूंदा आहिनि त हिकिड़े प्रोग्राम में असां मूंखे काफ़ी ऑकवर्ड लॻियो मुंहिंजो यार ॾियनि त सुठी ॻाल्हि आहे ऐं मूं हुनखे जेको ऑर्गेनाइज़र हुनखे सॾु कयो मुझे सर मैं आपसे एक बात करना चाहता हूँ सर ये 300-400 लोग आपने बुलाए यहाँ पर बुलाए ये राशन लेके जाएंगे अपने घरों में इन्होंने अपनी डिसेबिलिटी को शो ऑफ करके तस्वीरें आपने खींची अभी सोशल मीडिया पे कल चलेंगी ये राशन लेके गए घर में लेके गया राशन को उस इस हैंडीकैप के साथ 8 लोग और हैं जो इसके साथ खाएंगे सही बात सही सही है बात है इसका नाम इस्तेमाल करके वो लोग और खाएंगे वो राशन 15 से 20 दिन में खत्म हो जाएगा खत्म हो जाएगा, सही है? बिल्कुल। उसकी आदत आपने डाल दी है सही सही है बात है। अब मुझे बताएं अगर इसकी जगह हम इन्हीं लोगों को 300 लोगों को नहीं देते 20 लोगों को 50-50 हज़ार का रोजगार खुला के दे देते हैं तो ये 20 लोग लेने वाले से देने वाले बन जाते हैं तो आपकी सोसाइटी में रोल मॉडल्स तैयार हो जाते हैं बिल्कुल अब मैंने ये कहा अब वो फैमिली इनको भेज रही होती है जाओ कहीं से लेके लेके आओ आओ। अब उसकी बेगिंग की आदत पड़ गई है तो लिहाजा हमने क्या करना है इनको बिजनेस की तरफ लेके आना है हमने अभी क्या किया है हमने ये किया है कि हमने अपने सेंटर में ऑनलाइन ट्रेनिंग का हम अभी ट्रेनिंग कराने शुरू करने जा रहे हैं ऑनलाइन ट्रेनिंग से आप बैठे लैपटॉप पे बैठे और ट्रेनिंग करें सही। आप ऑनलाइन वेबसाइट्स बनाएं सही आप ऑनलाइन क्या नाम है टाइपिंग करें आपको उसके पैसे मिलेंगे सही। आप उस तरफ लेके जाए अभी हमने इस माइंडसेट को तोड़ना है कि ये बेचारे इनको नीड होती है इनकी हेल्प की बिल्कुल। अच्छा मैं एक अगर टाइम हो तो मैं एक और चीज ऐड कर जी दूं प्लीज देखिए हमने बचपन से लेकर अभी तक देखा है कि चौराहे पे एक बंदा बेगिंग कर रहा होता है बिल्कुल मुझे पता है लास्ट टाइम हमने ये कहा था वो दिन में सुबह से लेकर रात तक 2000 रुपए कमा रहा होता है वो जाके किसको देता है ये 2000 रुपए उसकी बैक पे जो बैठे हुए होते हैं घर सही वालों को बात दे है रहा सही होता बात है है नॉन हैंडीकैप लोगों को 2000 पे जब दिन में कमा रहा तो महीने के कितने हो गए 60,000 साल के कितने हो गए 7-7.5 लाख रुपए मुझे बताएं अगर उनकी फैमिली उनसे प्यार कर रही होती बिल्कुल, उनसे बिल्कुल। कहते बेटा आपने ये 1 साल तक ये काम किया है अब छोड़ दो आपके ये इतने पैसे जमा हो गए जाके बिजनेस करो और वो नहीं करेंगे उनको पता है हमारे घर का चूल्हा बंद हो जाएगा इससे तो इसका मतलब क्या है वो हैंडीकैप कमा किसके लिए रहा होता है उसके अपनों के लिए नॉन हैंडीकैप लोगों के घर लिए। में जो बैठे हुए होते हैं जो व्हील चेयर पे नहीं बैठे नहीं हुए बैठे होते होते जी अब नाम किसका इस्तेमाल होता है उसका हैंडीकैप का इस्तेमाल हो रहा है हमें तो इस्तेमाल किया जा रहा है बिल्कुल। हमने शऊर माशरे को ये देना है आपने हमने ये देना है कि उनको बिजनेस की तरफ लेके आए सही। इनको 25-30 हज़ार के हम स्टॉल खोल कर दे दें आप अंदाजा नहीं करें रात सुबह बैठेंगे रात तक वो
2-3 हज़ार रुपए का अपना प्रॉफिट कमा के घर पे जाएंगे। ॾाढी वैल्यूएबल तव्हां ॻाल्हि कई आहे, ॾाढी वैल्यूएबल तव्हां ॻाल्हि कई आहे त माण्हुनि खे तव्हां रोज़गार खोले ॾियो, माण्हुनि खे तव्हां बैगिंग ते न हिरायो। असां अॻियां वधंदासीं ऐं मां थोरो उमिरि सां बि डिस्कस करणु चाहींदमि जॉब टाइमिंग ऐं तव्हांजो जॉब स्पेस कीअं हूंदो आहे हुते, तव्हांजो जेको सेंटर आहे हैंड इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जी। अच्छा, ये जॉब तो ऐसे होता है कि 9 बजे से 5 बजे टाइमिंग होती है जॉब की, तो बंदा 9 बजे आता है और अपना काम करके 5 बजे वो चले जाता है। तो हमारी तो ये जॉब नहीं, हमारी जो है प्रोफेशन है जो हम 24 घंटे काम करते हैं। मिसाल के तौर पर मैं अटेंडेंट कोऑर्डिनेटर हूँ, तो मुझे फ़ोन आता है किसी यूज़र का घर से, तो वो कह रहा होता है कि मुझे अभी अटेंडेंट की ज़रूरत है, तो भले वो रात के 12 बज रहे हो या 11 या 1 बज रहे हो या 2, तो मैं अटेंडेंट को फ़ोन करके उसको यूज़र के घर भिजवा देता हूँ आगे आप उसके पास जाओ, उसको ज़रूरत है। तो ये होता है हमारी 24 घंटे की ये ड्यूटी। और जो मेन चीज़ ये मुआशरे में अभी कुछ लोगों को पता ही नहीं, अभी कासिमाबाद में जैसे और भी लतीफ़ाबाद हो गया, ऐसे जगहों में बैंक्स जो है ATM मशीन बिल्कुल एक्सेसिबल है ही नहीं वो। सही। तो सबसे पहले ये एक्सेसिबल हमारे को काम करना है इस पे। अगर हम नहीं करेंगे काम, ये हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर अगर काम नहीं करेगी तो गवर्नमेंट भी नहीं करेगी। जब हम खुद अमल करेंगे तो लोगों को दिखाएंगे हम करेंगे तो वो भी करेगी, लाजमी सी बात है। तो ये इस काम पैशन ऐं प्रोफेशन जॾहिं गॾिजी वेंदो आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल सां इंसान जी जेका ज़िंदगी आहे उहा वाकई में ज़िंदगी बणिजी वेंदी आहे। रब नवाज़ अव्हां खां बि पुछंदासीं त अॻियां जो छा प्लान आहे, छा करणु चाहियो पिया, छा गोल्स आहिनि रब नवाज़ जा? जी हाँ, गोल्स अल्हम्दुलिल्लाह सुठा आहिनि ऐं बाटनी क्लियर करे अल्हम्दुलिल्लाह प्रोफेसर तौर ते थी वेंदासीं, एतिरी उमेदु आहे। तंहिंखां पोइ हीउ जेको आर्ट वर्क आहे इहो बि साइड बिज़नेस आहे, हीउ बि कंटिन्यू रखी सघां थो अल्हम्दुलिल्लाह। कराची वग़ैरह एॾा आर्ट गैलरियूं आहिनि, होॾां पंहिंजी पेंटिंग रखंदुसि, इंशाल्लाह सेल बि थींदियूं, इहा उमेदु आहे अल्हम्दुलिल्लाह। प्रोफेसर माना तव्हां पंहिंजो पाण खे ॾिसो पिया अल्हम्दुलिल्लाह। इहो त रीज़न न आहे जो तव्हां ग्लासेस लॻाए छॾिया आहिनि हींअर ई? थी सघे थो मे बी इहो रीज़न हुजे रब नवाज़ जो। सो सुठा तव्हांजा गोल्स आहिनि, उमीद कयूं था त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कामयाब थियो ऐं यकीनन असां उमिरि जे लाइ बि नेक तमन्नाऊं ऐं नेक दुआऊं असां जूं आहिनि त उमिरि तव्हां अचो ऐं पाकिस्तान जे लाइ फ़ख्रु बणिजी अचो जॾहिं तव्हां नेपाल मां वापसि अचो त। सो सिर्फ मुंहिंजूं न पर मुझी पूरी टीम जो अवां सां दुआऊं गॾु आहिनि। अच्छा सर, मैंने आपसे पूछना चाहा कि ये तहरीक आपने कैसे शुरू की, किस तरह, वो टाइम कौन सा था, क्या था उस टाइम में कि ये आप मजबूर हो गए कि नहीं कुछ नया करना है, तो थोड़ा शॉर्टली हमें बताएं। एक्चुअली असी मुझे ताल्लुक हैदराबाद खां हो जी हाँ। तब मैं 8 में पढ़दोस जो ड्रीम्स काफी वॾा हुआ और सिंगिंग कंदोस, सिंगिंग ऐं हारमोनियम वॼाए अॼु बि ॿुधंदासीं सिंगिंग, तव्हां मूंखे यादि ॾियारे छॾियो आहे जी। त मूं ॾिठो ऐं नुसरत फ़तेह खान खे ॻाईंदोसि न, जी हाँ। त ऐं जॾहिं वेंची निकितुसि त न हिकिड़ो हमरा ॿाहिरि निकितो, यार कितना प्यारा बच्चा और इसको क्या हो गया है। मूं चयो यार जेसी ताईं माण्हुनि जे ज़हन ते कमु कोन कंदव न, तव्हां जेतिरा प्राइम मिनिस्टर बि थी वञो न, उस माइंड सेट उहो ई रहंदो। तव्हां यकीन 1996 खां वठी अॼु ताईं असां सुकून सां न वेठासीं। पोइ उन खां पोइ जावेद रईस ऐं माशाल्लाह असांजी कमरुद्दीन ऐं ॿिया छोकिरा जेका असां सां गॾु मिलिया, पोइ सॼी टीमूं असां सां गॾु मिलियूं, पोइ असां हिकिड़ो ख़ासि चेंज खणी आयासीं। अच्छा, चवण जो मक़सदु इहो आहे की असां डिसहार्ट थी वेंदा आहियूं, असां चवंदा आहियूं न हाणे असां हैंडीकेप छा करे सघूं था। जज़्बो जो तव्हांजो जज़्बो अगरि तव्हां जो विजन आहे, विजन तव्हांजी नज़र तव्हांजे टारगेट ते या गोल ते आहे, त तव्हां दुनिया जी का बैरियर खां, का हर्डल खां, को मुश्किल खां तव्हांखे कोन थी रोके सघे। तव्हां पंहिंजे टारगेट खे ज़रूर अचीव कंदव। असां उतां निकितासीं, असां ज़ाही ॻाल्हि आहे पोइ मोबिलिटी जो वॾो मसइलो, जिथे वञूं रहम करण ई कर, असां रियलाइज़ कयो ॾाढो कसूर हिननि जो आहे कोन, छो असां कम ई कोन कयो। हिनमें वधीक कसूर असांजो पंहिंजो आहे, छो असां पढ़ी लिखी पोइ कॉर्नर थी वेंदा आहियूं, असां कम ई कोन कंदा आहियूं। जीअं आउं वियोसि कमु करे 12 साल ॿाहिरि वियो रहियोसि, न वञूं त ख़ासि चेंज अचे हा है इन तरीक़ में आयूं त हाणे ॾिसो हिकिड़ो चेंज अचे पियो। त चवण जो मक़सदु छा आहे, असांखे पर्सन्स विद डिसेबिलिटी खे अगरि मुआशरे में तव्हांखे चेंज आणणो आहे, जेसीं तव्हां ॿाहिरि कोन निकिरंदव,
तव्हां पंहिंजे राइट्स लाइ ॻाल्हि कोन कंदा आहियो, चेंज कोन ईंदो। ॾिसो पोइ माण्हुनि जो कसूर ई कोन्हे वीचारनि जो, बिल्कुलु। उनखे ख़बर ई कोन्हे की तव्हां सां डील कीअं करणी आहे, तव्हांजा इमोशन छा आहिनि, तव्हांखे पंहिंजी डिसेबिलिटी के सां गॾु कामयाबु लाइफ कीअं गुज़ारणी आहे। पोइ असां मिरपुर सां निकिरी असां 10-15 माण्हुनि खे खणी आयासीं सही। कराची प्रेस क्लब। असांजो विजन छा हो की असां 4-5 हज़ार जी जॉब वठंदासीं, पोइ उन खां पोइ घर वञी वेही रहंदासीं। घर वञी हिकिड़ी लिमिटेड लाइफ हा। आहे ऐं बसि पंहिंजो पाण खे सिक्योर फील कराईंदासीं ऐं ज़िंदगी हा। गुज़ारींदासीं। मां जॾहिं बि तव्हांजी ट्रू स्टोरी ॿुधंदी आहियां मूंखे ॾाढो उत्साह मिलंदो आहे ऐं मां सम्झां थी इहा इंस्पायरेशन आहे असांजे हर उन माण्हू जे लाइ जेको घर में महदूद आहे। माना जेकॾहिं तव्हां चाहियो हा त तव्हां ॿाहिरि बि पंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़ारे सघिया पे न, उहे 10-12 साल बि त तव्हां गुज़ारिया न, ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां कमु करणु शुरू कयो आहे त केतिरी चेंजिंग अचणु शुरू थी आहे। अच्छा, खोड़ सारियूं ॻाल्हियूं त थियूं आहिनि, पर आउं चाहींदसि त अव्हां खां असां को गानो ॿुधूं, को सॉन्ग जेको अव्हांखे तमामु घणो वणंदो हुजे, प्लीज़। बिल्कुलु जी, एक्चुअली हिकिड़ी सॉन्ग आहे, सिंधी सॉन्ग, ऐं असांजे व्यूअर्स जे नाले। जी, जी। ओ शाम जो ही पहर नाव असांजे कयो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो, कुझु तईदा कयो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो, शाम जो ही पहर। मेहरबान तुझ अखियुनि में छा है लिकल, मेहरबान तुझ अखियुनि में छा है लिकल, मेहरबान तुझ अखियुनि में छा है लिकल, दम भॾींदा रहियो पोइ बि प्यारा लॻो, दम भॾींदा रहियो पोइ बि प्यारा लॻो, कुझु तईदा कयो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो। वाह, ख़ूबसूरत, इलाही सुठो आवाज़ ऐं केतिरी बहितरीन स्प्रिट। जॾहिं बि तव्हांखे ॿुधंदा आहियूं त हमेशह ख़ुशी थींदी आहे ऐं असांजे व्यूवर्स खे तव्हां ही डेडिकेट कयो आहे सॉन्ग। बहितरीन सिलेक्शन, ॾाढी सुठी सिलेक्शन ऐं अंदाज़ बि ॾाढो अव्हांजो सुठो। उमर, अव्हांखे प्रोग्राम कीअं लॻो? सॼे प्रोग्राम जे बारे में अव्हां छा चवणु चाहींदव? जी बिल्कुल, मैं देखता हूँ ये मेहरान टीवी, जैसे घर में अपने दोस्तों को भी दिखाता हूँ कि पहले भी हमारे लाल सर आए यहाँ पर 4 से 5 दफ़ा इधर आए और इधर ये शो अटेंड किए। तो आज मैंने तो पहली बार की और मुझे बहुत अच्छा लगा और इंशाल्लाह आगे भी इस पे आएंगे। अच्छा उमर, जो सोचा था कि मैंने ये बात करनी है, वो प्रॉपर तरीके से आप समझते हैं कि आपने कन्वे की हैं वो बातें? जी बिल्कुल, मैंने ये सोचा था मैं नहीं कर पाऊंगा बात, लेकिन डर रहा था शुरू में, लेकिन ये है कि माशाल्लाह से बहुत अच्छी तरीके से पूरी बातें हो गई। माशाल्लाह जी, ॾाढो सुठो लॻो। ऐं जॾहिं बि असां कैमरा जे साम्हूं ईंदा आहियूं ऐं फर्स्ट टाइम जॾहिं तव्हां कैमरा जे साम्हूं अचो था त वो जेका कैमरा आहे ॾाढी ख़तरनाक लॻंदी आहे, बहुत खतरनाक लगती है उमर, फर्स्ट टाइम ये कैमरा, और जब आप बात करना स्टार्ट करते हैं तो ये आपकी दोस्त बन जाती है। उमर, मैं चाहूँगी कि आप बहुत अच्छा बोलते हैं, मैं चाहूँगी कि आप शॉर्ट क्लिप्स भी बनाइए, वीडियोस भी बनाइए, और जिस तरह सर लाल मोहम्मद ने कहा कि बहुत अच्छा नेटवर्क है हमारे पास, सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म ॾाढो घणो स्ट्रॉन्ग है, तो आप उस पर भी काम करें। और इंशाल्लाह फिर से भी ये कहूँगी मैं कि नेक तमन्नाएं आपके साथ हैं, और आप जब आएंगे नेपाल से वापस तो प्राउड होगा हमें कि हाँ उमर ॾाढो सुठे तरीक़े सां खेॾी आयो आहे। जी सर लाल मोहम्मद, अव्हांखे अची करे कीअं लॻो ऐं तव्हां छा चवंदा आख़िर में, कीअं मुखातिब थींदा सॼा जेके भी असांजा व्यूवर्स इन वक्त ॾिसनि पिया? बिल्कुल जी, मुझे बहुत एज यूजुअल लगा, आप लोग हम सब हमारे दोस्त हो, और मेहरान टीवी का तो मैं वैसे भी बहुत ज़्यादा शुक्रगुजार हूँ। और आपको मैंने पहले कहा कि हमारी आवाज़ को कैमरे की आंख में बंद करके पूरी दुनिया को दिखा रहे होते हैं। और मैंने अगेन एक पहले बात की थी, मैंने कहा जो हमारी ये तहरीक है इसको स्ट्रेंथन करने में आप लोगों का बड़ा किरदार है। अगर हम हैदराबाद में 10 साल का टारगेट 2 साल में अचीव किया है तो उसमें आप लोगों का बड़ा कलीदी किरदार है। अच्छा, इसमें मैं एक
चीज ऐड करूंगा। जी, please, देखिए, मैं yes. अपने पर्सन्स विद डिसेबिलिटी को ये कहूंगा कि आप लोग इतने कमजोर ना बने कि आपकी किस्मत के फैसले दूसरे लोग करें। आप लोग खुद फ्रंट पर आए। देखिए, मुआशरा बहुत प्यारा है, आप आके अपनी बात करें ताकि आप अपनी जिंदगी के फैसले खुद कर सकें, चाहे वो अच्छे हों चाहे बुरे हों। एक मर्तबा, दो मर्तबा गलती होगी, पर क्या आपको ये यकीन होगा ये फैसला मैंने खुद किया है, और इसको फिर इन फ्यूचर आप एक अच्छे जिम्मेदार फैसला कुन शख्सियत में आपकी जिंदगी, आपकी शख्सियत कन्वर्ट होगी। बिल्कुल, बिल्कुल। ये होगी। तो इसके फिर इसके साथ साथ मैं ये चाहूंगा कि अगेन जिले हुकूमत को, सूबाई हुकूमत को, मरकजी हुकूमत को, कि अगर कोई प्रोजेक्ट आपने किसी जगह पर कामयाब करना है, किसी जगह पर अगर आपने कामयाब करना है, जब तक इस एरिया के मकीन उसमें शामिल नहीं होंगे, जब तक मकीन उसमें शामिल नहीं होंगे तो प्रोजेक्ट नाकाम हो जाता है। बिल्कुल सही कहा आपने। अगर आपने डिसेबिलिटी में काम करना है, अगर आपने अफराद बहा माजूरी को स्ट्रेंथन करना है, तो उसके लिए अफराद बहा माजूरी नहीं से काम कराएं। बिल्कुल आपने सही कहा, ॾाढी वैल्यूएबल तव्हां ॻाल्हियूं कयूं। थैंक्स टू वुड बी हियर जेके बि असांजा व्यूअर्स आया। लास्ट में ॿ लफ़्ज़नि में तव्हां छा चवणु चाहींदो इन दी एंड? मेरा टीवी ते अची ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हां सॼी टीम जो शुक्रगुज़ार ज़बरदस्त, ज़बरदस्त। असांखे बि सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाईंदे। मूंखे पंहिंजे फन ॾेखारण जो मौक़ो ॾिनो। बेहतर रब नवाज़, थैंकफुल आहियां अवां जी, सलाल मोहम्मद अवां जी थैंकफुल आहियां। थैंक्स टू वुड बी हियर उमर, तव्हांखे बि ॻाल्हाईंदे सुठो, ॿुधंदे सुठो लॻो। व्यूअर्स, इंशाअल्लाह इन प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं। हिन पूरे प्रोग्राम सां सहकार मौजूदु रहियो कैडबरी डिलाइट जो दिलि खटियो डिलाइट सां। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह वाहिद।